कराची में नाले वारे बिज़नेसमैन मोहम्मद लाखानी ते अणॼातल हथियारबंदनि उन वक़्तु हमिलो करे ॾिनो जॾहिं हू पंहिंजी गाॾी में लियारी एक्सप्रेस वे खां बड़ा बोर्ड वारे इलाइक़े ॾांहुं वञी रहियो हो। करोला कार में सवार टिनि हथियारबंदनि मोहम्मद लाखानी जे गाॾीअ ते ओचितो फायरिंग करे ॾिनी। मोहम्मद लाखानी बि जवाबी फायरिंग कई, जंहिं बैदि हथियारबंद फरार थी विया। कातिलाणे हमले में मोहम्मद लाखानी ऐं संदसि ड्राइवर ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही खे हिक निजी अस्पताल पहुचायो वियो। इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त मोहम्मद लाखानी ऐं संदसि ड्राइवर जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह मोहम्मद लाखानी ते हमले वारे वाक़े जो नोटिस वठंदे AIG कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। SSP क्यामाड़ी फिदा हुसैन जावरी जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं ऐं जवाबदारनि खे जल्द सोघो कयो वेंदो।